हर रोज तू पंहिंजो वक्त विञाईंदो रहे थो, हर रोज तू पंहिंजे वक्त खे ज़ाया कंदो रही थो। छाजे कां? आख़िर छाजे कां? ए दोस्त, इन वक्त जे असल मफ़हूम खे अगर तू समझी वहीं, तू पंहिंजो वक्त कॾहिं बि ज़ाया न कंदी। दोस्त, पंहिंजे वक्त खे वक्त ॾे, जेतिरे ताईं पंहिंजे वक्त जो क़दुरु न कंदी। दोस्त, इहो वक्त हिकु गहरो समुंड आहे जेको वञण खां पोइ वरी नाहे मिलंदो। इन जे करे इन वक्त खे खज़ानो बनाइण जे लाइ पंहिंजे लाइ महिनत कर, पंहिंजे लाइ स्ट्रगल कर, पंहिंजे लाइ जिदोजहद कर। दोस्तों, अगर अहिड़ियूं वीडियोस तव्हांखे पसंदि थियूं अचनि त हिन चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कयो, छो जो मां तव्हांजी ज़िंदगी बदिलाइण लाइ हिकु नओं अज़म खयो आहे। अगर तव्हांजी ज़िंदगी में के मसला मसाइल हलनि था त मूंखे पंहिंजो भाउ सम्झी कमेंट में मूंसां ज़रूरु शेयर कजो। इंशाअल्लाह मोटिवेशन जी सूरत में इन मसलनि जो हल तव्हां ताईं ज़रूरु पहुचाईंदुसि। इंसान खे काई बि शइ नथी हाराए सघे जेतिरे ताईं उन जा जज़्बा बुलंद आहिनि, जेतिरे ताईं उन जा हौसला बुलंद आहिनि, जेतिरे ताईं इंसान पाण बुलंद आहे। इंसान खे काई शइ नथी हाराए सघे। हा, हाराए सघे थी त उन जा हौसला। जॾहिं उन जा हौसला पस्त थी वेंदा आहिनि त इंसान जो उन ॾींहं खां ई ज़वाल थियणु शुरू थी वेंदो आहे। इंसान तेतिरे ताईं नथो हाराए सघे जेतिरे ताईं पाण हार न मञे। दोस्त, तूं कामयाब थी ॾेखार, छो जो आम माण्हू खे ख़्वाहिशात हूंदियूं आहिनि ऐं बसि उम्मीदूं हूंदियूं आहिनि, लेकिन कामयाब माण्हुनि जा मनसूबा ऐं मक़सद हूंदा आहिनि। इन जे करे तूं अॼु खां पंहिंजे मनसूबनि खे बढ़ाए, तूं अॼु खां पोइ पंहिंजा मक़सद ठाहे जंहिंमें तूं कामयाब बि थी, जंहिंजे लाइ तूं लॻो रही। ख़बर अथई, जेको कामयाबी जो या को ज़िंदगी में कोई बि शौक़ु कंदो आहे, इंसान जी हयाती शौक़ सां ई वधंदी आहे। तूं कामयाबी जे लाइ शौक़ु रख, इंशाअल्लाह कामयाबी तुंहिंजो मुक़दर थी सघे थी। जॾहिं तूं तनहा हूंदो आहे तोखे हज़ारे आइडियाज़ ईंदा आहिनि। जॾहिं तूं अकेलो हूंदो आहे तोखे अलाए केतिरा ख़यालात ईंदा आहिनि। पर दोस्त, जॾहिं तूं रश में हूंदो आहे, तुंहिंजी काई शनाख़्त न हूंदी आहे। अगर तोखे कामयाब थियणो आहे, अगर तोखे कुझु करिणो आहे, अगर तोखे कुझु हासिल करिणो आहे, दोस्त इन रश खां निकिरणो पवंदो, तनहा थी करे हिकिड़ो रस्तो अख़्तियार करिणो पवंदो। अगर तूं चाहीं थो त तुंहिंजा ख़्वाब सचा थियनि त तोखे जागणो पवंदो। इन निंड में त तूं कॾहिं बि कामयाब नथो थी सघीं जेतिरे ताईं तूं पंहिंजा ख़्वाब पूरा करण जे लाइ जागे ई नथो। अगर तोखे पंहिंजा ख़्वाब पूरा करणा आहिनि, दोस्त जागणो पवंदो। इन निंड सां कमु न हलंदो। पंहिंजे ख़्वाबनि जे लाइ तोखे रातनि जूं रातियूं जागणियूं पवंदियूं ऐं पोइ ॾिस कामयाबी कीअं थी मिले। दोस्तों, मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अहिड़ियूं वीडियोस ॾिसण जे लाइ असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। इंशाअल्लाह हीउ चैनल तव्हांजी ज़िंदगी ज़रूरु तब्दील कंदो। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।